गरीबाबाद जियूं नारियूं, गरीबाबाद जियूं नारियूं। तोखे गप्पा करे छॾींदस। तू शमी के गतरा कंदे तो औरत जी सघ न ॾिठी आ। हथ त लाए मूंखे ऐं मुंहिंजी धीउ खे। जेकॾहिं तोखे पूरे गरीबाबाद में ख्वार न कयो न त मुंहिंजो नालो बि शमी न आहे। शराबी कंहिं जाइ जा तॾहिं त चवंदो आहियां त मोहब्बत खराब, तमाम खराब। छोड़े तू हिन वक्त हिते छो आयो ही? हाँ छो बीठी आहीं? नसरूअ तड़े छॾी, उन कढी छॾी छा? मां उनखे बि छॾे आई आहियां, सभु कुझु छॾे आई आहियां। अम्मा खे चओ त दरवाज़ो खोले। तो लाइ ही दरवाज़ो कॾहिं बि कोन खुलंदो। ओ हू खूह थई, तमाम वॾो ऊन्हो, तमाम वॾो वेकिरो। शायद तो लाइ अञा पाण बचायो बीठो आहे सालनि खां। मस याद आयो थई त तू कमदार करीम जी थी आहीं। काश अबो चेरो हुजे हा त तोखे ॾिसी केॾो न ख़ुशि थिए हा, टहक ॾे हा, मिठाइयूं विराए हा। माण्हुनि खे चवे हा त मां वॾो इज़त वारो हा। पटके जे वरसा बड़ में फाही खाया, बड़ में। भली तू कमदार करीम जी धी थी रह, पर हिकड़ी ॻाल्हि मुझे याद रखजाए त तोखे अबे कमदार करीम जी धी थी रहणो पवंदी। मुझे पी जी धी, मुझे अमर जी न्याणी। कमदार करीम जी धी ते रहण न जीअण आई आ। ॾिस जा त छा थी कयां। भले छा कंदी वरी ॾींदी कैसा न कैसा ठकाओ। असां ओढ़े जा ओढ़ा। गरीबाबाद जियूं नारियूं। बाबा फैसले में कन सरला करे वेजाए। पाण वडेरो आ पिड़ीअ जो माल, जिथे चोखा ॾिठाई न उते लड़ी पवंदी। छोरा तहां के त वडन जा रुगो पटका लाइणा हुजन। खून जो मामलो आ, इन में चोखो छा ॾिसंदो? अगे नाज़ण जे धीअ जे खून भेरी ॾिठो कोन हुई छा? पर तव्हां पोढ़ा पोइ ते मुड़ी ॾिसो ई कोन। बाबा साॻियो ई वडेरो अथई, मटियो कोन्हे। जंहिं 10 भेरा नौकरी लाइ वियो आहे, वरी बि खाउंदने जे पुट खे 10 लखनि में नौकरी वठी ॾिनई। ऐं असां मुफ़्त वारा साॻो ई पिटके में अहिड़े माण्हूअ मां अञा उम्मीद रखी वेठो आहीं। बाबा इहो नामुमकिन आहे। अड़े तहां त रुगो विॾूं कढी ॼाणो। ओता कन जा ख़र्चान उथी वेठी बि आहे का। मूंसां वाइदो कयो अथसि, तोखे नौकरी मिलंदी, ज़रूर नौकरी मिलंदी। अड़े इहो जेको वॾेरो आहे न, इहो आधी माधी बि सॾ ते हलियो थो अचे, ॿियो को ईंदो थोड़ी ईंदो। अड़े इहो अल्लड़ वॾेरो आहे जेको आधी माधी हलियो थो अचे। ख़बर अथम बाबा, ख़बर अथम। 4 लोलियूं माण्हुनि खे ॾेई ॿुधाईंदो आहे, पर यार नसरूअ जो अथई, नसरूअ जो। अड़े बाबा खून जो मसलो आहे, अल्लाह ॾे बि हलणो आहे। सभु खे हेटी बेटी कोन कंदो। हो बि वेठा आहियूं न असां हिते, हक़ सच चवंदासूंसि, वो भले केर बि हुजे। भला उन्हनि मां को हूंदो या न? बाबा नाज़ण हूंदो, मां हूंदुसि, मौलवी हूंदो, तूं हूंदे, भला सॼे राज खे त कोन घुराइबो न। मावाली अलण वारनि खे बि चयो अथऊं। बाबा तूं मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झी कोन थो। मूंखे पक्का त ॿियो को खेल थींदो, अहिड़ो खेल थींदो जो न तो ॿुधो हूंदो न वरी राज ॿुधो हूंदो। बेली असलम तूं मगज़ न खा, इहो ॾंड सवेर भरबो। जे रुपयो घर ते रखियोसि न तॾहिं बि भरे वठंदासूं। तूं उते हली माठ करे वेहजां,
इहो ते जेको चिड़ियो थो अची न इहो न अचिजां असां पाणे मुंहुं ॾींदासूं जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ मां हलां छो तव्हां पोढ़ा पाण में ठहियो वञो ऐं असांजा हिक ॿिए जी ॻिचीअ में हथ न बाबा जेकॾहिं फ़ैसिले में मां हलियुसि न ॻाल्हाईंदुसि ज़रूर जमादार ॻाल्हि ॿुधी अथई वो शम्मी बि पंहिंजे घर आई आहे ज़रीना जॾहिं न शमी खे ॾिसंदो आहियां त इहो ई सोचींदो आहे त इहो ज़फर जीअरो आहे न्याणी आहे दर दर रुली आहे इनखे फांसी छो नथी अचे चङो थियो जो न्याणी घर आई तो या ख़ुशख़बरी भली ॿुधाई आहे ॿई पीउ पुट तयार त थियो वञो था पर को भन भञी न अचिजो तव्हां पीउ पुट वञो था न त भली वञो पर ज़फर वटि पैसो खोड़ आहे पाणे भरींदो अड़े चरी यही का सफ़ा कुत्तो बि कुड़म सां भलो पर राज जो फ़ैसिलो आहे उहो त मञणो पवंदो न सब कुछ खपाए हाणे त खुश थे मां भी चवा मुरसालो हंधुई कोन तो छडे बुखार ऐं मथे जो सूर त पुत में वेजी वयो आहे हां इहा लोरी हुई न हां इहा है न लोरी त बसरा जो सब कुछ खपाया त मथे जो सूर लहे हाणे वन हाणे नसरू दे वनी पेरे पैसे ऐं चवेसे त बाबा माखे माफ कर हे वट बसरा को दिल में सोचुम त जेका पुत्र जे मंगणी वारी मुंडरी आ न सा रखा छो त हाणे ॻाल्हि अचे गॾी आ पर पोइ सोचुम त छॾना ज़रा जेकॾहिं हाणे सभु कुझु करणो आ त इहो बि करे वठजांइ सो मिड़ई ॾकंदे मुंडरी ॾेई आयो आहियां सुनारे खे चङो थियो जो इहा निभागी मुंडरी विकणी आहे हाणे खूनीअ जी धीअ मुंहिंजी नुंहं थी थिए कान थी खपे इहा मूंखे पंहिंजी नुंहं जॾहिं कोई छोरीअ जो नालो मुंहिंजे पुट ते पियो आहे मुंहिंजो पुटु ॻरंदो थो वञे साओ ई कोन थो थिए बसरा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध अज़रा जहिड़ी सुलक्षणी सुहिणी सेबती छोकिरी तव्हांजे खानदान में आहे सही इहा मां जहिड़ी थींदी सागाई पिरकार अथसि मुंहं जी लिबेसणी खुदा को गरक करे हे चंट्री न अॼु त न पीटी न हुन वीचारे ज़फर जो फ़ैसिलो आहे अॼु त महिरबानी करे दिल कोसी न कर ॾाढो ठारियो अथऊं मुंहिंजो हां जे हिते हुयूं तॾहिं बि आज़ार जे घर वयूं आहिनि तॾहिं बि आज़ार विभागियूं रना छल दुश्मन जे घर में बि न हुजनि मिड़ई इहो अधे ज़फर जी फिटी अची जो अहिड़ी ज़ाल पणियो इहा तोवारी भेण त लगी थस साई नमुड़ी नेट वञी जेल बेड़ो कयई हाणे सब पिता लोड़ियो तू बि ऐं मां खुदा न लोड़ाईंदो मुंहिंजी लोड़े जुती ये चार गह बि तुझा वरतल हुया मुंहिंजो छा मां छो थी लड़ी वञा ने भेण जे लाइ त हिया थो पाटे सब भाई बि त ॾिस मुंहिंजी भेण आहे न ॾिस न हुनजो अदो बि मां आहियां अबो बि मां आहियां पर नंग त पाण आहिनि न रुगो ख़ुदा ख़ैर करे ज़फर खे सोलो कया बाक़ी छॾींदो सांस कोन घणो ई मुड़ियो आयांसि बस खुदा खैर करे अलाए छा थींदो मां तिन्हनि मसलनि मां ॼाण ई कोन पर शबाना मूंखे जे इन फैसले में विहारनि न त मिंट करे ॾेखारनि सुबुह तो थे फैसलो मंझंदि तो थे मोन चिचलाए मारियो आहे खुदा जी का मार पइन अल्लाह को ॾिसनि मोन खे ॾाढो बेज़ार कयो अथनि अल्लाह पुॼंदनि ओयो तुंहिंजूं ये पिटूं ई पारां भेण जॾहिं ॿियनि जो ख़ैर घुरबो न तॾहिं पंहिंजो ख़ैर थींदो ॾिस न अगलनि जो खून थियो खून उहे त कोर्टुनि में गेलींदा छिकींदा असांखे भेण बसि हाणे धणीअ जे दर ते दुआ कर त का भलाई थी ओए का हिम्मत कुझु दुआ अल्लाह साईं कंदो त गहो चढ़ी पवंदो भला छा थींदो
थींदो छा 4 पैसा भरे ॾींदासीं न भरे ॾींदासीं ऐं लोक खे बि लखा थियण कोन ॾींदासीं समझो बाबा तव्हां कंहिं बि क़िस्म जो खुट को न कयो मां वेठो आहियां न जॾहिं तव्हांखे दिलि लाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे हा वठ पैसा वठ अदा वरी तव्हां कर्ज खणण शुरू कयो ज़फर पटका बदा हाणे बाक़ी तव्हांजो वारो आहे भेण मां ठीकु आहे चरी आहे पर पंहिंजे हूंदे सूंदे कर्ज छो खणवा तव्हां न्याणियूं आहियो न्याणियूं बस दुआ कयो तका भलाई थिए ये ज़ेवर ज़रड़ा पैसा ॾोकण में थी पवंदा सभु कुझु थी पवंदो रुगो ज़फर आज़ाद थिए अदा ज़ेवर खपाया अथव छा बाबा ॿियो छा कयां तव्हांजे हाल जी बि त मूंखे ख़बर आहे पूरी पूरी मूंखे ख़बर आहे त तव्हां कहिड़नि हालनि में आहियो कहिड़नि मुसीबतुनि में आहियो भला जेके ज़ेवर ॾोकण घर में पिया आहिनि उहे वधनि त कोन था न जेकॾहिं तव्हां जे कमु आया त मूं खटियो मामा ओ मुंहिंजा बि कुझु ज़ेवर पिया आहिनि उहे बि खवाए छॾियो मामा अम्मीअ जूं बि 2 चूड़ियूं पयूं अथव उहे बि खवाए छॾियो तव्हां पंहिंजा ज़ेवर छो खवाया चूड़ियुनि में आ छोरी तुंहिंजी अख तूं चई थी इहे अॼु खपनि त सुभाणे ॿियो ॾींहुं थिए इहे चूड़ियूं उहे बि तुंहिंजियूं आहिनि भाउ को भेण जो ॿाहूं ॾिसी सघंदो छा बाक़ी ज़ाल जा कन ॿुटा ॾिसी सघंदो तूं हिन वेल बि मुंहिंजे वर खां वधीक पंहिंजूं शयूं थी मिठी करी अरे बाबा हाणे ठहियो पुट पहिरीं त अहिड़ी नौबत ईंदी कान भला जेकॾहिं न आई त सभई मुंहिंजो हथ झलींदी त कान बाक़ी तव्हां ॿई आहियो मुंहिंजूं न्याणियूं तव्हांजा ज़ेवर मां कोन खपाईंदुसि बस हाणे दुआ कयो त का भलाई थिए त को खार को वञी घुरायां बस दुआ कंदी रहियो तस्बीह पढ़ंदी रहियो ठीकु आहे न बाबा मां हाणे हलां अम्मा ॿुधो आहे त अॼु फैसला त कजांसि वॾियो दुआऊं थी कयांसि अंदर उठारियो अथई दुआऊं जाता रही बंदि करे छॾियईं अरे चोरा काॾे तयारी सही मेले ते थो वञी छा न मां वञा थो अॼु दंगल ते ई पाण वारा जेके वॾा आहिनि न ॾिसां त हिक ॿिए जा जुंडा कीअं था पटनि हली त सलाह अथई अरे वाह कुन जा अका पर हाणे मूं चयो कहिड़ो कमु साठा माण्हू ते कांभ कढी हली वेही रहा मर्दनि जे विच में उहा बि सफ़र जूं असां सां कहिड़ियूं चङायूं मरे जा बचे वञी पंहिंजी खॾ भरे अम्मा ज़फर आख़िर मुंहिंजी धीउ जो पीउ आहे इन जे लाइ दुआऊं थी कयांसि त ॾंड खां बचे पर दुआ निकिरंदे अटकी थी पए तो वारियूं आहूं बाद रस्ते ते रुकी थियूं आहिनि शमी मूं त तोखे 6-8 महीननि खां इहे आहूं ऐं ताहूं कदे ॿुधो आहे पर खड़ तेल त निकितो ई कोन्हे भला जेकॾहिं न खड़ निकिरे न तेल त पाण पीड़ण मां कहिड़ो फ़ाइदो बुरे खां भलो सोचजे त दुश्मन साम्हूं भलो चवे ओ बाद ॾिसजाए असांजा दुश्मन घणा अथई ॿियो वरी मथां ग़रीबी सोचे वीचारे ॻाल्हाइजाए पर घणे ॻाल्हाइण जी ज़रूरत ई कान्हे चुप करे वेह जाए अय मां सफ़ा का दरवेश आहीं ॿियो हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा नेठी ही मौक़ो मिलियो आहे त माण्हू पाण पसाए आख़िर राज कटे थींदो राज उन्हनि जे विच में वेही सच ज़रूर ॻाल्हाईंदो था पोइ अमड़ खटे मुंहिंजी क़िस्मत बाक़ी मवालियड़ त कुझु बि कोन्हे एक कहानिया गूढ़न हानिया सारे समाज लय सबक बण दियो एक कहानी